लोभी संदे राज में ठोगी मरे न बुख। दोस्तों हिकड़े हिंदुअ खे पुट जी शादी जो काज करणो हुयो, पर वटस पैसा कोन हुआ। घरवारीअ खां पुछाई त दयाणी पुट त परणाई थी, पर काज जे लाइ को ॾोकड़ पैसो बि अथई कि न? जोणस वराणियुसि त न को ॾोकड़ पैसो त आहे ई कोन। मुड़स अॻु ॾेई पुछुसि त भला घर में मेड़ी चूंडी घणी थींदी? मेड़ी चूंडी वरी कहिड़ी मुआ? सूती पूती कमाईअ मां अलाए कीअं थो वक़्तु गुज़रे। जोणस वेचारो मोह कंदे ॿुधायसि, हा हिकिड़ो टको आहे जेको घर में पियो आहे। मुड़स ऐं ट्रप ॾींदे चयो त मूंखे आणे ॾे टको। टको वॾा कम कंदो। ज़ाल खां टको वठी हिकिड़े हट वाणे वटि पहुतो। खेसि चयईं त भाई महीने जे लाइ रुपयो उधारो खपे। दुकानदार चयुसि त व्याज ते ॾींदुसि, महीने जो व्याज टको थींदई। टको ॾेखारे दुकानदार खे लालचाईंदे चयईं त इहो त अॻवाट थो ॾियां। वाणे बि लालच में टको वठी ऐं रुपयो छोड़े ॾिनुसि। शहर मां रुपए जा 32 टका मटाए हिकिड़े व्याज खोर वटि आयो। खेसि चयईं त व्याज ते महीने जे लाइ पैसा उधारा खपनि। उन चयुसि त वहिंवार ते खोड़ पैसा। व्याज खोर खेसि ग्राहक समझी चयो त रुपए ते टको ॾींदुसि। जेतिरो पाण में व्याज ॾेई सघण जो भूतो भाई ओतिरो कर्ज़ खण। चयईं त व्याज जो निर्ख त वॾो आहे, पर छा कजे, पुट जे काज जे लाइ 30 रुपयनि जी सोढ़ पई आहे। व्याज खोर खे शीशे में लाहिण जे लाइ 30 टका अॻवाट ॾींदे चयईंसि त सीधो बि तोखां खणंदुसि। हीअ वठि 30 टका व्याज वारा, मथियां 2 टका व्याजीअ जे पुट खे ख़र्चीअ तौर ॾिनई। वाणे पुट जी 2 टका ख़र्ची ऐं ॻरो व्याज अॻवाट ईंदे ॾिठो त यकदम खीर लाहे बीह रहियो। झट में 30 रुपया कढी ॾिनईंसि। हिंदुअ पंहिंजे पुट जो काज ॾाढी धूमधाम सां कयो। जॾहिं व्याज ऐं मूड़ी मोटाइण जो वक़्तु आयो त ॿिन्ही व्याज नाॾो पेड़ो कढी बीह रहियो। ॿई रड़ंदा रोईंदा रहिया। ॻोठ वारे वाणे खे हिकिड़ो टको ऐं शहर वारे दुकानदार जे पुट खे ख़र्चीअ समेत 32 टका फबिया। इहा ॻाल्हि ॿुधी हिकिड़े सालिक चयो त लोभीअ संदे राज में ठोगी मरे न बुख। मतिलब त जिते लोभी हुजनि उते ठोगी बुख न मरनि। दोस्तों वीडियो पसंद आई हुजे त शेयर जरूर कजो।